नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु क्वेश्चन थी पुछां। हाँ त भक्ति में ॿुधायल आहे हाँ कि सतगुरु मिला दलाल के रूप में। हाँ सतगुरु असांखे दलाल के रूप में मिलियो आहे, हाँ त उनजो छा अर्थ आहे? हाँ ॾिसो, दलाल केरु हूंदो आहे? जेको ॿिनि ॼणनि खे मिलाईंदो आहे। हाँ, त जीअं शादी थींदी आहिनि त छोरे वारी खे छोरनि वारनि खे ॿिन्हिनि खे मिलाईंदो आहे। पहिरियों दलाल ॿिन्हिनि जी जानकारी ॾींदो आहे, पोइ हिकु ॾींहुं मिलाईंदो आहे, पोइ हुननि जी शादी थी वेंदी अथव। त ईअं ई परमात्मा पाण खे दलाल जे रूप में तो मिले। हिन जो मतिलबु कोई न कोई पाण खे परमात्मा जी पहचान ॾे थो, जेको दलाल जे रूप में आहे। छो जी परमात्मा निराकार आहे न, हुनखे शरीर कोन अथसि, त उहो पंहिंजी पहचान कीअं ॾे? भई हाणे भी पाण सत्संग आदि कोई कीर्तन आदि ॿुधदा आहियूं या कोई भजन आदि या कोई भी शास्त्र या मंदिर आदि में कोई भी फंक्शन आदि थींदो आहे, सत्संग आदि थींदा आहिनि, त हुते कोई न कोई जिस्मानी गुरु वेठो हूंदो आहे, पाण खे भॻवान जे बारे में ॿुधाईंदो आहे। ॿुधाए कंहिंजे लाइ तूं? भॻवान जे लाइ। त लेकिन पाण छा कंदा आहियूं, हुनजे शरीर जे रूप में अची वेंदा आहियूं। भई हिन भाई साहब हीअं चईं, हिन संत हीअं चईं, हिन गुरुअ हीअं चईं, लेकिन पाण जेको ॻाल्हाईंदा आहियूं भई हिन हीअं चईं, लेकिन हीअं चइणो खपे भई हिन असांखे परमात्मा जे लाइ या हिन देवी जे लाइ असां इहो ॿुधियोसीं। असां अॼु हिन देवी या परमात्मा या हिन भगवान जे लाइ इहो ॿुधियोसीं। भई भगवान त हिकु ई थींदो आहे न, निराकार, लेकिन भक्ति मार्ग में माण्हू अलॻि अलॻि खे भगवान मञी वेठा आहिनि। त इहे पंहिंजी जेकी शरीर में बुद्धि अटकी पईंदी आहे न, हिन सां पाण भगवान खां दूर थी वेंदा आहियूं। जॾहिं पाण चऊं था भगवान असांखे दलाल जे रूप में मिले थो, त पंहिंजी बुद्धि काथे वञणी खपे? परमात्मा ते। हाँ, त कुछ भी सत्संग आदि या काथे कंहिंजो भी कुछ कीर्तन ॿुधो था, त हुनजे शरीर में न वञो, उहे शब्द ॿुधो ऐं उहे शब्द जंहिंजे लाइ आहिनि उनखे यादि करो। अच्छा, उनमें पंहिंजी बुद्धि विझो। अच्छा, मतलब भगवान जी ॻाल्हियूं था ॿुधाइनि त ओॾी महिल यादि भगवान खे कंदा। हाँ, जीअं त उनमें सिख में त परमात्मा जे लाइ महिमा लिखल आहे न, त ईअं ई पढ़ो कि परमात्मा हीअं आहे, परमात्मा हीअं आहे। सुखमनी में हीअं लिखल आहे, या हिन ग्रंथ में हीअं लिखल आहे, या हिन शास्त्र में हीअं लिखल आहे, गीता में हीअं लिखल आहे, रामायण में हीअं लिखल आहे। लेकिन हिननि जे ज़रिए त पाण हीअं सोचूं कंहिंजे लाइ लिखल आहे, उन सां मुंहिंजो छा संबंध आहे, त पाण खे यथार्थ अर्थ सम्झ में ईंदो। त हाणे जेको कलयुग जो अंत, भई पहिरियों त पाण सिर्फ़ु भगवान जे लाइ, देवी देवतनि जे लाइ ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं, उन्हनि जे बारे में महिमा ॿुधंदा हुआसीं, लेकिन उहे हिन धरती ते कॾहिं ईंदा ऐं असां सां कीअं मिलंदा? भई थींदा न, पहिरियों त हिक ॿिनि परिवार खे हिक ॿिए जे लाइ ॿुधाईंदा आहिनि, हुननि जी महिमा ॻाईंदा आहिनि, भई छोरो वारा ईअं आहिनि, छोरी वारा ईअं आहिनि। त हाणे पाण परमात्मा देवी देवतनि जे लाइ ॻाल्हियूं त ॿुधियूंसीं, भई उहे हीअं आहिनि हीअं आहिनि, हाणे उन्हनि सां मिलूं कीअं? त इहे कलयुग जे अंत, सतयुग जे आदि जे समय में परमात्मा सृष्टि ते अची करे पाण सां प्रैक्टिकल मिलंदा आहिनि। कंहिंजे रूप में? दलाल, अर्थात के शरीर जे द्वारा मिलंदा आहिनि, क्योंकि हुननि खे पंहिंजो शरीर कोन अथनि न। गीता में लिखल आहे न, कोटो में कोई मूंखे पहचाने थो। छो जो हुननि खे शरीर न आहे, उहो कंहिं दलाल जे शरीर में अची करे असां सां मिलंदा आहिनि, त हुनखे कॾहिं पाण पहचानंदासीं कि बरोबर हिन शरीर में मुंहिंजो बाप ई आयो आहे, जंहिंखे मां यादि बि करां, जॾहिं मां हुनजी ॻाल्हियूं ॿुधंदमि, हुनखे सम्झंदमि। अगरि कोई ॿी आत्मा ॿिए शरीर में आई, त जेसिताईं पाण हुनजी ॻाल्हियूं न ॿुधंदासीं, सम्झंदा न, त पाण खे थोरी सम्झ में ईंदो इहो केरु थो ॻाल्हाए।
त भक्ति मार्ग में जो लिखल आहे न, ये हाणे जे लाइ लिखल आहे। जॾहिं परमात्मा ब्रह्मातन में अची करे असां सां मिलन थो मनाए, असां हुनखे प्रैक्टिकली अनुभव करे सघंदा आहियूं। हाणे ताईं त पाण अलॻि अलॻि आत्मायूं अलॻि अलॻि शरीर द्वारा हिक ॿिए सां पार्ट वॼायोसीं, हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा हुयासीं, खेॾंदा हुयासीं, ॿियो ॻाल्हियूं हिक ॿिए जी शेयर कंदा हुयासीं। लेकिन हाणे धरती ते केरु आयो आहे? परमात्मा। हुन सां गॾु पाण वेही करे ॻाल्हाए सघंदा आहियूं, खाई सघंदा आहियूं, पी सघंदा आहियूं। इहो हाणे जी समय आहे जॾहिं भक्ति मार्ग में ॻायल आहे कि सतगुरु मिलियो दलाल जे रूप में। अच्छा। उहो ई सतगुरु पाण खे अची करे सची सची ॻाल्हियूं थो ॿुधाए। सची ॻाल्हियूं अर्थात आत्मा जे लाइ ॻाल्हियूं, कि मां आत्मा केरु आहियां, काथां आई आहियां, कॾहिं खां मां हिते आहियां, ऐं इहो शरीर त मां बदलती रहंदी आहियां। ठीकु आहे? हाँ, थैंक यू।